नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाही ॾींदा हलूं त मधे जी वेझो औरत खे क़तल कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, अव्हांखे आगाही ॾींदा हलूं त ॻोठ राजा ख़ान मंगणे जे में ॾेर पारां भाॼाई खे क़तल कयो वियो आहे। जवाबदार सुधीर मंगणे जे पंहिंजी भाॼाई समीना खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार फरार थी विया, जॾहिं त पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो आहे। इन हवाले सां असां वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे मधे जी में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अयूब बिरोही सां। जी अयूब, आगाही ॾिजो असांखे इन मामले जे हवाले सां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मध्य जी कचे इलाइक़े BML थाणे जे हद में ॻोठ राजा खान मंगणे जे में जवाबदार मुनीर पंहिंजे नौजवान भाॼाई सनमीना ज़ाल सुधीर खे गोलियूं हणी क़तल करे फरार थी वियो आहे। जॾहिं त इतला मिलण ते BML पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ मधे जी अस्पताल आंदो आहे। उन मौक़े ते समीना जी माउ रोईंदे पिटींदे रहियो त मुंहिंजी धीअ खे बेगुनाह पंहिंजे मुज़ाइफाणे जहिड़े जे करे घर में बेगुनाह क़तल करे छॾियो आहे। उहो रोई पिटे पियो जवाबदारनि खे। जॾहिं त हिन वाक़े बाबति राब्तो करण ते BML थाणे जे SHO ख़ुदाबख़्श हुन बाबति क़तल बाबति ॿुधायो त सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुन चयो त ही पंहिंजे मुनीर ऐं सुधीर ॿाहिरि पाण में पैसनि जी ॾेती लेती सां जोड़ो कयो, जहिड़े जे नतीजे में मुनीर पंहिंजे नौजवान भाॼाईअ समीना खे गोलियूं हणी क़तल कयो आहे। उन जॾहिं जवाबदार लाइ पुछियो वियो त हुनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन चयो मौक़े तां फरार थी वियो आहे ऐं पोस्टमार्टम पंहिंजे वारस जी पोस्टमार्टम करे वापसि ईंदा त हुन वारस जी केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अयूब अव्हांजी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।